अम्मा गुराम हाणे मुझे मथा हथ खणन शुरू कयो आ। हाण मां उन घर में न वेंदस। पर गुराम तो तोखे चाहे तो पोइ अचानक गुराम कीअं बदलजी वियो? मुंह मानी न कई तो होश मां निकरी वियो। मां चयो नौकरानी का घर में रख तो चयो तो उहो भी न रखंदम। चए तो सब घर जो कम तोखे ही करणो आ। अम्मा जिन नंढिन नंढिन ॻाल्हियुनि ते कावड़जी तूं अची हिते वेहंदीअ त पोइ बाक़ी जिंदगी कीअं गुज़ारींदीअ? अम्मा इहा नंढड़ी ॻाल्हि न आहे। गुराम हाणे मुंहिंजी इज्जत नथो करे, हिते कंदो हो। हिन करे मूं फैसलो कयो त मां हिते रहंदस। जेकरे गुराम हिते अची रहे तो त ठीक आ, न त मां वापस न वेंदस। तूं ग़लती थी करी। जेकरे न गुराम बदलजी विया त तूं हुनखे कुर्ब सां राज़ी कर। हू तुंहिंजो मुड़ुसु आहे। जे थोरनि घणियुनि ॻाल्हियुनि ते हू कावड़ करे तो त का वॾी ॻाल्हि न आहे। जेका न औरत पंहिंजे मुड़ुस खे ख़ुशि नथी रखी सघे त उनजे जीअ में जी नथो मिलाए सघिजे। मुड़ुस कावड़ियल आहे त उनखे परचाए नथी सघी त पोइ उनजी ज़िंदगी कीअं गुज़रंदी? इन करे चवई थी वापसि वञ ऐं वञी पंहिंजे मुड़ुस खे राज़ी करण जी कोशिश कर। अम्मा पहिरीं त तो चयो पियो त मां हिते अची रहां। जो मक़सदु आहे त तूं ऐं गौराम रज़ा ख़ुशीअ सां हिते भले अची रहो। बाक़ी ईअं नाराज़ थी अची तूं हिते वेहंदीअ त तुंहिंजे लाइ हिन घर में जाइ न आहे। तव्हां बेईमानी खाई वञो ताक में सुम्हो ऐं हा ॿारियों तालो ॾेई भित टपी अंदरि सम्झो। पर छो अदा? छो खे छॾ न, जेको चवाई थो कर। सूबेदार भाउ भारी वतो आहे। अदा तव्हां केॾांहुं वेंदव? मां काॾे बि वञा उनखे तव्हां छॾियो। अदा पुलिस खे 5 रुपया ॾेई भले छो नथा छॾियो? अबा ता पुलिस खे छो न ॾियो? हथ ॾींदासीं मासी, पर अधूरो कमु पूरो करे वठूं। अबा रोज रोज पुलिस दर ते पई अचे, असांखे सुठो कोन थो लॻे। ॾुखियो त असांखे बि लॻे थो, पर छा कजे। अबा जेकॾहिं तव्हां हथ नथा ॾियो त रेस खे चओ, उहो उन्हनि खे सम्झाईंदो, पोइ मुड़ी वेंदा। मासी तूं ईअं कर, सुभाणे वञी रेस खे तूं चइजे। अबा तव्हां मां कोई रेस ॾे वेंदो, रेस पुलिस खे पलींदो त इन में असांजो ई फ़ाइदो आहे न। मासी इहो पुलिस जो 2-3 ॾींहं ज़ोर हलंदो आहे, केस ई ख़तम थी वेंदो। तूं परेशान न थी। मलार जेको कुछ मां तव्हांखे चवां थो न उन ते अमल कयो। ठीकु आहे। भली आए अबा। चाची खैर हूंदे? वे न पुट, मां वेहण न आयो आहियां, दुआ के वठण आयो आहियां। इहो ई त मां दुआ खे सम्झायां पई, पर ज़िद कयो वेठी आहे त मां न वेंदसि। दुआ हल त हलूं। ना गुराम, मां उन खंडर में न हलंदस। दुआ ॾिस ज़िंदगी छॾ, अच त हलूं। हलिया चयम न त मां न हलंदस। ॾिस दुआ, मूंखे ज़बरदस्ती करण ते मजबूर न कर। मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। अच अच त हलूं। पुट तूं हल, मां हिनखे सम्झाए मोकिलियां थी। चाची इनजे तुंहिंजे प्यार ते हिननि खे बिगाड़ियो आहे, तॾहिं त इहे तुआरियूं 2 छोरियूं घर नथियूं कनि। हिकु तरफ़ हिन मूंखे आज़ार में विधो आहे ऐं ॿिए तरफ़ होॾां वरी मूंच मिठल खे आज़ार में विधो आहे। चाची मां हिते आयो आहियां न त हिनखे हितां वठी वेंदसि। इनजे लाइ बहितर आहे त इज़त सां मूंसां हले। पुट जॾहिं दुआ ज़िद ते आहे तूं ई खणी ज़िद खे छॾ। ॻाल्हि त ॿुध चाची, इहा ॻाल्हि मूंखे चई थी पर पंहिंजी धीअ खे नथी सम्झाए। छो? दुआ खे ॾाढो सम्झायो आहे पर मञे ई नथी। दुआ मां तोसां आहियां, तोसां नथी ॿुधी? चयम न हलंदस त न हलंदस। हल हल हल, मां तो चवां हल। अम्मा अम्मा रामा मत करीस, कुछ होश सां कम वठ। बस चाची बस, घणो ई बर्दाश्त। तूं विच में न अच। कीअं न ईंदसि विच में? मुंहिंजी न्याणी आहे। चाची तूं विच में न अच। हलिया तो अच, परे थी चाची, तूं परे थी। अम्मा अम्मा गौराम गौराम पंहिंजे अकबर खान जी सुल्तान वारा नथा ॿुधनि त भला राणा खान खे वञी चओ, मन उनजी ॿुधनि। बाबा हिन वक़्तु राणा खान ऐं सुल्तान वारा पाण में अटकियल आहे। सुल्तान वारा राणा खान जी कॾहिं बि कोन मिली। पुट न त भला 3 माण्हू को हथ कर, भला दादन खे छॾाइणो त आहे न। सुल्तान वारनि जे रहम करम ते त नाहे न छॾणो। बाबा तव्हां छा था सम्झो त मां घटि कोशिश कंदो हुयुसि? बाबा असां पंहिंजो पूरो ज़ोर लॻायूं था, वसूं कोन था घटायूं। चाचा जेसि ताईं पुलिस सचाईअ ते न चढ़ंदी न तेसि ताईं सोट खे आज़ाद न कंदा। पुट
भला पुलिस के 5 रुपया खारा मन पो कुछ सच्चाई कन। बाबा सूबेदार के ॾाढो चयो आहे पर मुंहिंजी ॻाल्हि मञे ई कोन थो। हाणे त जॾहिं बि थाणे ते वञा थो त मूंखे ॾिसी मुंहुं था ख़राब कनि। सोट सुल्तान आरन पुलिस के पैसा ॾेई पले छॾियो हूंदो, तॾहिं त अञा ताईं का गिरफ़्तारी न आहे थी। अदा ख़बर पई आहे त शमू खे गिरफ़्तार कयो आहे पुलिस। शमू पैसा ॾेई आज़ाद थियो। तॾहिं त चवां थो न कुछ पैसा खणी वञी ॾियनि। बाबा पुलिस जा मां पगार ॾिसी चुको आहियां, उहे कुझु बि कोन कंदा। हाणे जेको कुझु बि करणो आहे न असांखे ई करणो। असांखे करणो पवंदो, पर असां छा कंदासीं? तूं ॿुधाए पुट, तूं भला छा कंदे? औलांद में असां सुल्तान जे कंहिं हिकु भाउ खे वठी खणी था अचूं। जेकॾहिं असां ईअं न कंदासीं न त हू दादनि खे कॾहिं बि कोन छॾींदा। पोइ अदा देरि न कर, हल त उन्हनि मां कंहिं हिक खे घुमरी ॾियूं। उन ॾींहुं जे असां गुलूअ जो पीछो न कयो आहे त अगवा करे वञूं हा। ॻाल्हि वई न आहे, अॼु न त सुभाणे वारे में ज़रूर ईंदा। पुफी कूंज घर में वॾो लुड़ थी हणे अमाए बाबा सां। मां प्यार ऐं मोहबत सां हुनखे ॾाढो सम्झायो आहे, पर नथी सम्झे। तव्हां घुरायो हुनखे सम्झायो। कुंज खे सम्झाईंदासीं मुड़ी वेंदी, पर छा तुंहिंजो माउ पीउ मुड़ंदो? जाड़ो ऐं जादो मुड़न न बाबा, सवाल ई पैदा न थियो। बाबा साईं मञा थो अमाए बाबा खे लुड़ण जी आदत आहे, पर हू वॾा आहिनि। असांखे वरंदी ॼण सूंहें कोन थो। जेकॾहिं असां हुननि खे वरंदी ॾींदा ईंदासीं न त छेड़ो वधंदो। ऐं हिन वक़्त बि इहा ई हालत आहे। जेतिरो अमाए बाबा ॻाल्हाइनि था ऐं कूंज वरी उन्हनि खां वधीक थी लुड़ हाणे। छा कुंज तोसां नथी सम्झे छा? मूं कूंज खे ॾाढो सम्झायो आहे, नथी सम्झे। बाक़ी औरत जे मथां हथ खणजे इहो मुंहिंजो शान न आहे। पुफी मां कोशिश कयां थो त घर जो झेड़ो ख़तम थिए, पर जेकॾहिं मुंहिंजी न हली न त मां वापसि शहर हली वेंदुसि। बाबा हुन सां अञा तव्हांजे घर जा मसइला वधंदा, घटि कोन थींदा पुट। बाबा हिते रही करे पंहिंजे घर खे संभाल। जेकॾहिं मसइलनि खां मुंहुं मोड़े छॾी न त पोइ तुंहिंजो घर कीअं हलंदो बाबा? बाबा साईं जेकॾहिं मूंखे पंहिंजो घर हलाइणो न हुजे हा न त मां तव्हां वटि दांह खणी न चाहियां। ठीकु आहे बा, असीं कुंज खे सम्झाईंदासीं, अलाह कंदो त सम्झी वेंदी। ठीकु आहे पुफी, पोइ मां हलां थो। अॼु गौराम आयो हो, दुआ खे हितां ज़बरदस्ती वठी वियो आहे ऐं दुआ वञण लाइ राज़ी न हुई। मां त चवां त छोकिरियुनि जी पुठ भराई करणु छॾे ॾे, तॾहिं हू पंहिंजो घर कंदियूं। जेकॾहिं तूं हुननि खे ईअं ई दादलो रखंदी आहीं न त भानु बेगम कॾहिं बि हू पंहिंजो घर न करे सघंदियूं। ऐं जॾहिं हुनजो घर फिटो भानु बेगम त तूं ॾाढो पछताईंदी। कोशिश त कयां थी, पर न्याणियूं आहिनि, उन्हनि खे ॾुखियो ॾिसां थी त मुंहिंजी सरे ई कोन थी। हींअर मुंहिंजी इजाज़त खां बग़ैर पेर ॿाहिरि रखियो अथई न टंगू भंज छॾींदुसि। त पोइ मार न, बीठो छो आहीं? हाँ भन मुंहिंजी टंगू बाहूं, मार मूंखे। पातर खाईंदे बाक़ी सुधरण जो नालो न वठंदी। छा में ख़राब आहियां मां? ॿुधाए मूंखे, घर जो कमु मूंखां नथो थिए त मां ख़राब आहियां? जेकॾहिं न तूं एॾी नाज़ुक आहीं त चओ न पंहिंजे पीउ माउ खे तोखे हिसो हुजनि। हुन मां तूं बगुलो बि वठ, नौकर बि बीहार, जेकॾहिं दिलि चवे न तीअं करे। भले सॼो ॾींहुं पलंग ते वेठी हुजे, मां तोखे कोन रोकींदुसि। बाक़ी हिते मूं वटि नमूना न कर। बाक़ी हिते मां जेको कुझु आणियां थो न थोरो घणो इहो तूं संभालींदीअ, तॾहिं असांजो घर जो चरखो हलंदो। तोखे पेट में सूर ई इहो ई आहे त मां पंहिंजी मिल्कियत अम्मा ऐं बाबा जानी खां वठी अचां ऐं अची तुंहिंजे हथ में रखां, है न? मां सुभाणे खां ई हिन घर में नौकरानी रखां थी। उन खे जेकी पघार ॾींदमि न मां अम्मा खां पाणे वठी ईंदसि। मुंहिंजो गुज़र सफ़र हले थो, या नाज़ुकड़ी तूं आहे। जेका मिल्कियत तूं पंहिंजे पीउ खां वठी ईंदीअ न मुंहिंजे कमु कोन ईंदी, या तुंहिंजे कमु ईंदी। तुंहिंजे न तो आहे न, हिन घर में मां तोखे नौकरानी रखण जी का बि इजाज़त न ॾींदुसि। हिन घर जो जेको बि कमु हूंदो न तोखे ई करणो पवंदो, तोखे। ऐं उहो कमु तूं इज़त सां करीं या ॾाढ सां, पर कमु तोखे ई करणो पवंदो। जिद करण सभु तोखे थो अचे, मूंखे बि ईंदो आहे। जेकॾहिं तूं ज़िदी आहे न त मां तोखां वधीक ज़िदी आहियां। बस हाणे बस, घणी ॻाड़ी मूंसां न। ॿाहिरि थो वञा मां,
मानी तैयार करे रख जाए मोटी आयास मानी तैयार न होंदी तो पोइ पुठीअ ते खल न हूंदई। तव्हां हितां हटी परे थियो जहिड़ो त जहिड़ो ई सही बाक़ी असां विच मां कॾहिं बि कोन हटंदासीं। ईअं नथो थी सघे असांजे हूंदे त असांजे कंहिं ॻोठ वारे सां विड़ो ऐं असां मात करे वेही रहूं। सम्झां थो त पहिरियां तव्हांजो बिलो करणो पवंदो। तव्हां इहो पंहिंजो शौक़ पूरो करे सघो था। अदा पहिरियां हिननि वांगारनि जो बिलो कयूं पोइ सुल्तान खे बि ॾिसी रहंदासीं। वाह वरियाम वाह मूं त तोसां चङायूं कयूं आहिनि ऐं तो उनजो सुठो बदिलो ॾिनो आहे। अॼु खां पोइ तूं बि होशियारी सां राजा मतां पोइ मयारियूं ॾी त ओचितो खंबे खणी वियो। केर कंहिंजो बिलो थो करे दिलबर इहो त वक़्तु ॿुधाईंदो। दिलबर मूंखे खपण वारो अञा मां पुट ई न जड़ियो रुली वियासीं पराए देश में। दिलबर हिन मुड़स खे कोई खंबे खणी वञण वारो ॼाओ ई न या तोखे तमाम जल्द ख़बर पवंदी वरियाम त घणे वीह सवा। अच्छा इहो शौक़ बि भली पूरो करे ॾिसजां। मुंहिंजो मामा ई मामी नज़र नथा अचनि काॾे विया आहिनि छा? इहे सॼो ॾींहुं वतन था रुलंदा वया हूंदा धिका खाइण पाड़े में। मुंहिंजी भेण मां तो वटि हिन लाइ आई आहियां त जेको गुराम घर वरितो हुन में गैस नाहे ऐं छेड़नि ते मूंखे मानी पचाइण नथी अचे। मां तोखे सामान ॾेई वञा तूं मूंखे रुगो मानी करे ॾींदी। इहो ॿुधाए त तूं कीअं पंध पई आहीं? गुराम जिद ते आहे नौकराणी रखण जी इजाज़त नथो ॾे। तूं चएं थी त मां तुंहिंजे लाइ मानी मोकिलियां पर हिन घर में मुंहिंजे लाइ बि आज़ार मतियल आहे। मां सिर्फ़ मिठल ऐं पंहिंजी मानी कंदी आहियां। मामा ऐं मामी पंहिंजी मानी कंदा आहिनि। जेकॾहिं मूं तो लाइ मानी मोकिली न त मामी मुंहिंजे लाइ वॾो आज़ार करे छॾंदी। मामी जो अंदर साड़ण लाइ तूं मुंहिंजे लाइ मानी कर अञा बि मामी सड़ी पवंदी। मामी जो अंदर साड़ण लाइ घटि कोशिश मूं बि नाहे कई पर पोइ बि हू मूंखे वारो ई नथा ॾियनि। ईअं सम्झ त मां बि हिते आज़ार में आहियां। छा मिठल हुननि खे नथो रोके छा? मिठल जी ॿुधे केर थो हू पाण आज़ार में आहे। 2-3 ॾींहंनि खां पोइ शहर भॼी वेंदो। कुंज तूं मिठल खे शहर वञण जी इजाज़त न ॾिजां। जेकॾहिं मिठल शहर वियो न त मामी वारा तोखे घर में न रहण ॾींदा। मिठल हिते जहिड़ो आहे तहिड़ो न आहे। मिठल जी केर ॿुधे ई कोन थो। असांजे घर में सॼो ॾींहुं धमचर लॻो पियो आहे। चङो कुंज मां हाणे हलां थी। गुराम जे करे घर अची वियो न त भाई बारे छॾींदो। हाणे कीअं बि करे मूं ॾे मानी मोकिलिजा। ईअं न थिए त राति थी वञे ऐं मां तुंहिंजे आसरे में बुख मरी वञा। हा दुआ तूं हल मां मानी करे तोॾे मोकिलियां थी। तूं बुख कान मरंदी। सियाणी ही निभागा सुबुह खां वठी अलाए काॾे गुम थी विया? वॾी तोखे बुरनि जी सिक थी लॻे। हाँ घर में वेठा हूंदा आहिनि त पेट में सूर हूंदो अथई त निकिरनि। हाणे जेकॾहिं हू न आहिनि घर में त हा थो तुंहिंजो फाटे उन्हनि जे लाइ। सियाणी उन्हनि जी सिक कान्हे लॻी। सोचां थो त मन कुझु आचार बचाए अचनि त थोरो खावां। दिल पर वारनि जी इहा मजाल जो तुंहिंजे मथां हाला कई अथऊं। अदा इहो सभु तुंहिंजी डर जो नतीजो आहे। मां त चवां थो इन सभिनी खे खणी हली दादन ॾाढो वठी हलूं पोइ इहे सभु हक़ीक़त ॿुधाईंदा। जेकॾहिं असां हिननि खे झूठ छॾियोसीं कुझु बि कोन ॿुधाईंदा। अदा
हिन महिल ये दिलबर वारा असांजो पीछो कंदा रहनि था। मां त चवां थो उन्हनि जे जुनून मूं फ़ाइदो वठूं। अदा तव्हां कुझु माण्हू वठी लिकी वेही रहो, मां ॿाहिरि निकिरंदुसि। जीअं ई हू मुंहिंजे पोयां ईंदा न त मां उन्हनि खे वठी अची तव्हां वटि बीहारींदुसि। लिकल हूंदो पोइ चइनी तरफ़नि खां फिरी उन्हनि खे अहिड़ो त सटको ॾींदासीं जो ज़िंदगी में भुलिजी बि असांजो पीछो न कंदा। अॼु तो पोयां आया, रोज़ रोज़ तुंहिंजे पोयां कोन ईंदा। अदा मूंखे पूरी पक आहे त हू सुभाणे पीछो मुंहिंजो ज़रूर कंदा। इन करे चवां थो त लापरवाही न कयूं, न तो गिचीअ में पइजी वेंदा। जेकॾहिं न मां उन्हनि खे अकेलो हथ आयुसि त रिलीअ जे तह खां विञाए छॾींदा। इन्हनि सां कुए ऐं ॿिली वारो खेल शुरू करणो पवंदो, तॾहिं इहे सुधरंदा। ठीकु आहे, कयूं था उन जो मिलो। छो त नाग जो ॾकियल बंदूक जो ढकियल त बची सघे थो, पर सुल्तान जो सटियल कॾहिं सिधो न थींदो। तव्हां जे मथां अहिड़ो डंडो खयो आहे, अहिड़ो डंडो खयो आहे जो ॿिनि टिनि ॾींहंनि में पंहिंजे पीउ खां हिसो घुरंदी। अदा तूं हाणे अजायो उम्मीद लॻा न वे, दुआ खे हाणे कॾहिं बि हिसो न मिलंदो। जेकॾहिं कूंज जे हिसे जी जादू वारा तबाही न कनि हा न त दुआ खे बि हिन महिल ताईं पंहिंजो हिसो मिली वञे हा। पर हाणे अकबर खान ऐं बानो बेगम पंहिंजी हयातीअ में दुआ खे कॾहिं बि पंहिंजी मिल्कियत मां हिसो न ॾींदा। इहा ई ॻाल्हि आहे त अकबर खान सां ॻाल्हायां थो, छोकिरीअ जो हिसो जे लॻे थो त हुनजो पीउ बि ॾींदो। चाचा जेकॾहिं मुंहिंजो इहो कमु करे थो ॾे पोइ त मां तुंहिंजा पेर धोई पीअंदुसि। रामा अॼु सोच अकबर खान सां मिलां, ॻाल्हायां थो ॾिसां त छा थो चए। ये सवत ॾिने त ठीकु आहे, न त कोरठ परे नाहे। कानून रस्म अहिड़ो त जकड़ींदोमांसि जिंद बि कोन छॾाए सघंदो। चाचा कोरठ तॾहिं हलो जॾहिं इहा मुआरी ज़ाल मूंसां ॿधल हुजे न। राम तूं बि सफ़ा को वियल आहीं तूं पंहिंजी ज़ाल खे पाण सां ॿधी नथो सघीं। तूं कंदे ज़िंदगी में छा इहा वारी वीचे त पोइ हिते अची गोराम असां सां वॾियूं ख़बरियूं थो करे, उते पंहिंजी माईअ जे अॻियां त ॻाल्हाए बि नथो सघे। अदा मां त चवां थी तूं दुआ खे हिते वठी अची रहीस। पाणे ई तोखे चवंदी त मां पंहिंजे माउ पीउ खां हिसो वठी थी अचां ऐं मूंखे हितां कढ। अदी 2-3 ॾींहं हुते लोड़ायांसि थो, जेकॾहिं अचे थी पेर ते त ठीकु आहे, न त पोइ हिते वठी ईंदोसांसि। आऊं तो सम्झायांसि हिन छेलड़ीअ खे, वसाई आहे वसाई चवंदसि। पोइ इहा छेलड़ी न सम्झी न त हे लट सीधो अहिड़ा पांठा वाईंदोमांसि, प्रिंस खे वञी पाणे तव्हां ॾींदी हिसो वठी ईंदोमांसि। पर 2-3 ॾींहं सबुर त कयो। अम्मा दिल थी चवे त साईं बुखारी ते हली ज़ियारत करे अचूं। जेकॾहिं तूं अदा वारनि खां इजाज़त वठी त होॾां दरगाह ॾालो। अचनि त मां चवां थी, फाड़ींदा त वॾो वात, पोइ उन्हनि खे केरु मुंहुं ॾे। उहा त मूंखे बि ख़बर आहे त इजाज़त कोन मिलंदी, पर वरी बि जेकॾहिं थोरो तूं ज़ोर रखंदीअ त थी सघे थो इजाज़त ॾियनि बि। तूं छा थी सम्झी अम्मा त मां उन्हनि जे मथां ज़ोर न रखंदसि? अलाए छो दिलि वेहंदी थी वञे, उदासी घेरो करे वई आहे। हिन घर में त हाणे मुंहिंजी दिलि लॻे ई नथी। दिलि त चवे थी ही घर छॾे काॾे हली वञा। मतां इहा ग़लती कई अथई, जेकॾहिं हाणे तूं घर मां निकिरी वञे न तुंहिंजा भाइर मूंखे ई बंदूक हणंदा। मूं त ईअं ई ॻाल्हि कई, हिन घर मां त हाणे मुंहिंजो जनाज़ो ई निकिरंदो। अलाह ई न करे अम्मा, मां उमेद लॻाए वेठी आहियां त तोखे हिन घर मां कुंवार बणाई कढंदसि। अञा मूंखे कुंवार बणाइण जा ख्वाब ॾिसी पई। मालिक तो मथां ज़रूर महिरबान थींदो। महिरबान आहे तॾहिं त हिन घर में जियां पई, बाक़ी अदावरनि जो किरो त छॾे ई नथो। हा अम्मा, तुंहिंजे भाइरनि जे ॾिंगाईअ खे केरु मुंहुं ॾे। न कॾहिं अदावारा सुधरंदा, न ई वरी वरियाम सां मुंहिंजी शादी कॾहिं थींदी बि। इन जे करे हाणे मूं उमेद ई ख़तम करे छॾी आहे। कुझु ज़िंदगी गुज़री आहे, कुझु गुज़री वेंदी। रईस वॾे इहो केरु बाबा? ख़ुशूं ते सावण। ख़ुशि किथे आहियां बाबा न साईं? कहिड़े मर्ज़ वकोड़ियो थी सावण? सुल्तान वारनि चेल चिॿी करे छॾी आहे।
तव्हांजा मर्ज़ था पुछो। सवण सुल्तान वारा ई अमी सॼी ज़िंदगी हिकु कोन थी सघंदो भाउ। बाबा साईं, जेकॾहिं सुल्तान वारनि जे मथां तव्हां ज़ोर रखी असांखे रिश्तो कढी ॾींदो त असां हिकु थी सघूं था। सावण ॻाल्हि ॿुध, ये सुल्तान वारा मरंदे मरी वेंदा पर तव्हां सां मिटरी कोन कंदा। पंहिंजी भेण खे कोई त कोन खाईंदा न फोटा। सावण सां ख़बर ॿुधी आहे त सुल्तान वारा राणा सां मिटी पिया कनि। बाबा साईं, ये खाली अफ़वाह। कुंज तव्हां लाइ मानी मोकिली आहे। मानी जी। इहा तव्हां तकलीफ़ छो कई? तव्हांजे करे मां इहा तकलीफ़ बार बार सहण लाइ तयारु आहियां। वक्त कीअं पियो गुज़रे मिठल? तोखां सवाइ वक्त कीअं गुज़रंदो हूंदो? मिठल, मुंहिंजी शादी थियल आहे, इहो न विसारजां। ख़बर आहे दुआ, तुंहिंजी शादी थियल आहे, पर हिन चरी दिलि खे केरु सम्झाए? छिका मञे ई नथी। तव्हीं पंहिंजे दिलि खे सम्झाए छॾियो त हाणे इहो सभु सही नथो लॻे। दुआ, मां तोसां प्यार कयो आहे ऐं पहिरियों प्यार कॾहिं बि नाहे विसरंदो। पिरीअ जी यादि क़बर ताईं गॾु हलंदी आहे। हाणे तूं ई ॿुधाए मां छा कयां? मिठल, तूं मुंहिंजे हिसे जो प्यार मुंहिंजी भेण खे ॾेई छॾ। मां हुनजी इज़त कंदो आहियां, पर तुंहिंजे हिसे जो प्यार मां कंहिंसां वॾे नथो सघां। हाणे तव्हीं वञण जी कयो, जेकॾहिं गुराम अची वियो न त गंद कंदो। गुराम जी त आदत ई आहे गंद करण जी। मां वञा थो। मिठल, ॿीहर तूं हिते हिन बहाने सां न अचिजांइ। दुआ, को बि बहानो मिलियो न त मां ईंदुसि, पाण खे रोके न सघंदुसि। ये दुनिया